नाज़िम ठठे लॻ फ़क़ीर ॻोठ भरिसां रहंदड़ ग़रीब न्याणी मुस्बात नवाबी बिरोई 3 साल अॻु मुबैना डॉक्टर जे ग़लति इलाज सबबि हथनि पेरनि खां माज़ूर थी वई आहे। उन हवाले सां ॾिसूं था राजा तनवीर ख़ासकेली जी हीअ रिपोर्ट। इन वक्त मौजूद आहियां ठट्टो लॻ फ़क़ीर ॻोठ भरिसां माली बिरोई जो जेको आहे हीअ ॻोठ आहे की न्याणी आहे उनजी जेको आहे सो हू गुज़रियल 3 सालनि खां जेको आहे सो मुफ़लसी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। कुझु अतई डॉक्टरनि जे ग़लति इलाज सबबि जेको आहे सो उनजा हथ ऐं पेर जेका आहिनि सो उहे माज़ूरी वारी शिकल अख़्तियार करे विया आहिनि ऐं हिन वक़्तु असां उन जे घर मौजूद आहियूं, उन सां ॻाल्हि ॿोल करियूं था त इन हवाले सां उनजो छा चवणु आहे। ॻोठ मुंहिंजो नालो नवाबी आहे। ॻोठ माली बिरोई में रहंदा आहियूं। फ़क़ीर ॻोठ में बीमार आहियां। वस वारनि खे अपील थो करियां मुंहिंजो इलाज थी वञे त 72 मां महज़ूर थियो आहियां। हथ पेर किरी विया आहिनि। हिकिड़ो हथु रहियो आहे। इलाज घुरां थो त मुंहिंजो इलाज थी वञे त 72 मां। ग़रीब माण्हू आहियूं, को असांजो वस नथो हले। जेको ढोर ढगो हुआ सभु विकिणी पंहिंजे बीमारी में 3 साल बीमारी में मुख़्तरिया आहियूं। सफ़ा लाचार आहियूं त वस वारनि खे अपील थो करियां मुंहिंजो महज़ूर आहियां, न्याणी आहियां, जतीम आहियां, मुंहिंजो इलाज थी वञे त सही आहे। भेण इनखे 3 साल इन बीमारी में थी विया आहिनि त असांजो उहो आला इख़्तियार ऐं वस वारनि खां अपील आहे त असांखे इन न्याणी जो इलाज कनि त बहितरीनु आहे। ग़रीब माण्हू आहियूं, मज़दूर माण्हू आहियूं, मज़दूरी करे खाईंदा आहियूं त हे अगरि खायूं था पेट जो गुज़र करियूं था, इन जो इलाज नथो थी सघे। अगरि इन जो इलाज करियूं था त असांजो पेट जो गुज़र नथो थी सघे। असांजो इहो ई अपील आहे वस वारनि ते। हिन न्याणी सिंध सरकार समेत सरहंदी वारनि खां इहा घुर कई आहे त फौरी तौर ते संदसि सरकारी ख़र्च ते इलाज कराए संदसि ज़िंदगी बचाए जेको आहे सो संदसि ज़िंदगी बचाइण सां गॾोगॾु जेको आहे सो हिन जा जेको आहे सो पंहिंजो उहे वसीला पैदा थी सघनि त जीअं उहो पंहिंजो हिन कखावां घरनि में ऐं हिन जेको आहे सो ॿारहाड़ी वारे इलाइक़े में मुफ़लिसी वारी हिन ज़िंदगी खां बची सघे त जीअं हे पंहिंजो घर जो ऐं पंहिंजे बचनि सां गॾु हिकिड़ी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघनि। कैमरामैन दानिश ख़ासकेली सां गॾु तनवीर अली, MNN न्यूज़ ठट्टो।